क़ौम परस्तनि जे इतिहादी काफ़िले सिंध एक्शन कमेटी जा अॻवाण वॾी रैली जी सूरत में कोट ग़ुलाम मोहम्मद नेशनल प्रेस क्लब आॾो पहुता, जिते मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टी जे अॻवाणनि अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ास कली इस्लाम खैरपुरी, सिंध यूनाइटेड पार्टी अॻवान रोशन बोड़ो, मोहम्मद नवाज़ ज़ऊर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध धरती जे वसीलनि ज़मीनुनि जी असांजी मालिकी लाइ निकिता आहियूं। हिन चयो त ज़रदारी मलिक रियाज़ जो भाईवार बणियल आहे, जंहिं सिंध जूं ज़मीनूं भुॻड़नि जे मुठ एवज़ मलिक रियाज़ खे खपाए छॾियूं आहिनि। अॻवाणनि चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ ज़रदारी ऐं सिंध हुकूमत जेतिरियूं FIR क़ौम परस्तनि ते दाख़िल करायूं, एतिरा केस बेनज़ीर भुट्टो जे कातिलनि ते कराइनि हा त जेकर उन जा कातिल गिरफ़्तार थी वञनि हा। अॻवान चयो त सिंध एक्शन कमेटी में समूरा क़ौम परस्त अॻवान गॾिजी सिंध जे हक़नि लाइ निकिता आहिनि। हुन चयो त 10 जुलाई ते लखें सिंधी मीरपुर ख़ास में ऐलानियल एहतिजाज में शरीक थी हालाली पुट हुअण जो सबूत ॾियनि। अॻवान चयो त सिंध धरती जे नंगनि दंगनि ऐं सिंध जे वसीलनि ऐं सिंध जे इंच जी ज़मीन जा असां वारिस आहियूं। हुननि चयो त हाणे सिंध जो शूर जागी चुको आहे, सिंध जे गदारनि खे किथे बि लिकण जे लाइ जाइ न मिलंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।